नाज़रीन, खिप्रो में बरसात बाद वापारनि फुटीअ जो अघु घटाए छॾियो आहे, जंहिं सबबु आबादगार परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था असद शाह जी ही रिपोर्ट। खिप्रो में ईद वेझो ईंदे ई वापारियुनि ऐं फैक्ट्री मालिकनि पारां बरसात जो जवाज़ ॼाणाए फुटीअ जो अघु घटाए छॾियो, जंहिं ख़िलाफ़ खिप्रो जे मक़ामी आबादगारनि पारां भेटाई गार्डन में हिकु गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में महिमान ख़ासि तौरु आबादगार अॻुवाण जावेद अली जूणे जो समेत केतिरनि ई नंढनि वॾनि आबादगारनि शिरकत कई। आबादगारनि जो चवणु हो त वापारियुनि ऐं फैक्ट्री वारनि जी अहिड़ी हिकु हठी सबबु ज़राअत तबाह थी रही आहे, पर हिते जी इंतिज़ामिया अघनि ते अमल कराइण बजाए ख़ामोश ऐं तमाशाई बणियल आहे, जंहिं करे हाणे सभिनी आबादगारनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियणो पवंदो। रेट एक्चुअली सॼी सिंध में 6000 फुटी जो रेट हले पियो काटन जो। हिते हिननि बरसाति जो जवाज़ ॼाणाए हिननि पाण त में सलाह मशवरो करे असांखे 4000 रुपए रेट ॾियनि पिया। लिहाज़ा इहो असां ज़मीनदार न सरासर असां ज़ुल्म आहे। असां इहो DC सांगड़ खां मुतालबो कयूं था त हीउ जेको पेडिन वारा या हीउ जेके असां सां ज़ुल्म कनि पिया, इन जो सख़्तु नोटिस वरितो वञे, असांजो इहो मसइलो जाइज़ हल कयो। सांगड़ जो जेको डिप्टी कमिश्नर DC आहे, हीअ उनजी ज़िम्मेवारी आहे रेट कंट्रोल करणु, हू करे ई नथो। ऐं काफ़ी अहिड़ा मौजूद ऑफिसर आहिनि जेके मंथलियूं वठंदा, तव्हां चओ नथा इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणो। ॿियनि ज़िलनि में रेट आहे, सांगड़ ज़िले में छो न आहे, खिप्रो तालुके में छो न आहे रेट। हिते जो असिस्टेंट कमिश्नर आहे न AC, उहो सुतो पियो घरु, हुनजी ज़िम्मेवारी आहे न हिते प्राइस कंट्रोल करे चेक करे न, केरु चेक करण लाइ तयारु कोन्हे। त जेकॾहिं ईंदड़ 2 या 3 ॾींहंनि में जेकॾहिं को इन मामले जो हल न कढियो वियो त असां भरपूर नमूने सां एहतिजाज कंदासीं ऐं ॿियनि बि आबादगार तंज़ीमनि खे चवंदासीं त अचो त गॾिजी जेको आहे सो आबादगार भाइरनि जे लाइ को निजात जो रस्तो कढूं या जदोजहद कयूं। मीरपुर ख़ासि खां निकितो आहियां, हेसि ताईं खिपरे ताईं 10 वापारियुनि सां ॻाल्हायो आहे, 10 जा अलॻि अलॻि रेट। मीरपुर ख़ासि में शहर में 4500 रुपया, साईं ओरियां जेके नंढा नंढा जेके स्टाफ आहिनि उते 4700, खिपरो में अचूं था त हिते 48, 49, 50, माना इहे जेके रेट हलनि पिया। त तव्हां पाण ॾिसो त माना हिकिड़ी जेकी मोनापीली जेकी हले पई जेके आबादगारनि सां, उहो सिर्फ़ु असांजा कारखानेदार कनि था। हिकिड़ी वार्निंग थो ॾियां त असांजे आबादगारनि सां इहे जेके ज़्यादतियूं फौरी तौर ते बंदि कयूं वञनि, न त हाणे जेके धरणा जेके हूंदा असांजा रोडनि रस्तनि ते कोन हूंदा, तव्हांजी जेकी फैक्ट्री आहे उन साम्हूं धरणियूं हणंदासीं, पोइ तव्हां ॾिसो तव्हांजी गाॾियूं अंदरि मोकिलियो था या कोन। आबादगारनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फुटी जे मुक़ररु कयल मुनासिब अघ ते अमल करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिप्रो।